नौशरो फिरोज मामा के ख़बर ॾींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद हसन सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ ठारूशा ऐं भरपासे में ख़ोराक खाते जा अमलदार वॾे पैमाने ते करप्शन करण में रुधल। बारदानो आबादगारनि बजाए वापारनि हवाले फूड इंस्पेक्टर ॿियनि सूबनि मां सस्ती कणक ख़रीद करे हदफ़ पूरो करण में मसरूफ़। मक़ामी आबादगारनि खां ख़रीदारी न करण लॻा आबादगार वापारनि हवाले वापारी 10,000 रुपयनि वारी फी बोरी 8,000 खां 8,500 में ख़रीद करण लॻा। आबादगार सख़्त परेशान कंहिं नोटिस न वरितो। DFC वसीम जमाली ऐं फूड इंस्पेक्टर शौकत आराइन नानी वेड़ो करे पंजाब जे मुख़्तलिफ़ शहरनि मां गैर मयारी कणक जूं ट्रकूं घटि अघ ते घुराए नौशरो फिरोज़ जे गोदाम में लाहिण लॻो ऐं ज़िला नौशरो फिरोज़ जो मुक़ररु थियल हदफ़ पूरो करण में मसरूफ़। जॾहिं त आबादगारनि लखमीर सोलंगी, मेहर बात इरफान बलोच ऐं ॿियनि चयो त DFC नौशरो फिरोज़ वसीम जमाली ऐं फूड इंस्पेक्टर शौकत आराइन ॿाहिरें सूबनि मां कणक घुराए मक़ामी आबादगारनि जी कोटा ते धारो हणी रहिया आहिनि। रात जे पेट में सवें ट्रकियूं गैर मयारी कणक जूं लहराए हदफ़ पूरो करण में मसरूफ़ आहिनि। मक़ामी आबादगारनि खां कणक नथा वठनि। हुननि चयो त बारदानो पैसनि एवज़ वापारनि खे ॾिनो पियो वञे, जंहिं सबबु वापारी आबादगारनि खे ॿिन्ही हथनि सां फुरे रहिया आहिनि। उन्हनि हाई कोर्ट जे चीफ जस्टिस ऐं सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त करप्ट फूड अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो। हे ॾिसो नाज़रीन, आउट ऑफ डिस्ट्रिक्ट मां जेको हीअ कणक अचे पई ऐं हितां जा जेके फूड जा अमलदार आहिनि, DFC आहे, नौशरो फिरोज़ ऐं फूड इंस्पेक्टर शौकत आराई, इहे मिली भगत करे हिते ॿाहिरनि ज़िलनि मां कणकूं घुराए ऐं पंहिंजी कोटा पूरी कंदा हुआ। ॾिसो हे ट्रकियूं जेके आहिनि हे मुख़्तलिफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि मां हिते आयल आहिनि। हे ट्रकूं जेके बीठल आहिनि सभु फूड जूं ट्रकूं ॿधल आहिनि ऐं टोटली आउट ऑफ डिस्ट्रिक्ट मां आयल आहिनि ऐं हिते ट्रालियूं बीठियूं आहिनि। हीअ ज़िले नौशरो फिरोज़ जे हदुनि जूं आहिनि ऐं हीअ जेके ॿाहिरां जेके ट्रकूं अचनि थियूं हीअ ज़िले बदर मुख़्तलिफ़ ज़िलनि मां ख़राबु कणक वठी ऐं जेको हिते लाहिनि था, लाहे ऐं पंहिंजी कोटा पूरी कनि था ऐं हीअ जेको मक़ामी आबादगारनि सां ज़ुल्म कनि था, उनजो हीअ हश ॾिसो। सिंध हुकूमत को बि नोटिस वठण लाइ तयारु न आहे।